अरे मोराई पानी दरी जाए ता जी नो 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 यार हिकड़ी गाल मुके समझ में कांदी अचे केड़ी वरी वा हाणी ॾिस खंड घणे किलो आ 100 रुपया का हूंदो आ 100 रुपया हूंदो ऐं जामे श्रीअ जो घणे हूंदो तक़रीबन शीशो वो शीशो वो 500-600 वाके हूंदो 500-600 त हूंदो न हाणे ॿुधा त पोइ लाहौतीअ जी का फैक्ट्री आहे या वरी को वज़ीर आज़म जो माइट आहे हाँ यार लाहौती पोइ बि चवे बि थो त आवाम ॿुधे थी वधीक जे लाइ ॾिसजांइ भई ॿुधजां नार जो रसा खैर पिया गिलासा कर्ज करके थदो यार हेरे ॾिस कीअं थो लाहौती बनाए कीअं थो प्यारे कदम वधायो ट्राई कयो खैर पिया गिलासा आइए ठंडे रस पियो आइए ताज़े रस पियो आइए फ्रूट वाले रस पियो